अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दरूद शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अजीज़ान मोहतरम जा प्यारा भाईरो, ही जलसो इन इदारे तरफा हज़रत मौलाना खनीमा मोहम्मद रकीब चांस जन पांजन वडन जी यादगिरी में वडा भी वडा हा, वडन में जेके खूबन मां भरियल हा, जेके हज़ारे मुसलमान जे साम्हूं वेही करे अल्लाह जो क़ुरान ॿुधाईंदा हा, जन पंहिंजी पूरी ज़िंदगी क़ुरान जे वाइज़ में दीन मालूमात ऐं दुनिया जे साम्हूं दीन ऐं अल्लाह जी नबी जी सीरत बयान कंदे दुनिया में हलिया विया। अज उन्हनि जूं क़बरूं तो साइड में आहिनि, लेकिन पाण जलसन में न आहिनि। मुंहिंजी भी जिंदगी इन्हनि सां गुज़री। हज़रत मौलाना अब्दुल रज़ाक साहब अल्लाह जी क़बर के जन्नत जो बाग बनाए। हज़रत मौलाना अब्दुल अज़ीज़ साहब जन, मौलाना अब्दुल अज़ीज़ साहब शहीद त नंढा हा, खुशतबी कंदासीं उन्हनि सां। मूंखे साहब वारा त सबर जा मालिक हा, बुरदबार हा। इन्हनि पंहिंजो वक़्तु पूरो दीन इस्लाम जे लाइ ख़र्च कयो, अॼु कमाए विया। हज़रत मौलाना हबीबुल्लाह चन्नो साहब, उस्ताद गुलाम कादिर रहमतुल्लाह अलैह शिकारपुर वारा, असांजो ज़िलो आलिमनि मां भरियल हो, मुबल्लिगनि मां भरियल हो। हाणे भी अल्हम्दुलिल्लाह काफ़ी आहिनि, काफ़ी ॿिया भी पैदा थींदा, लेकिन असां उन्हनि वॾड़नि सां ज़िंदगी गुज़ारीसीं। अॼु उहे असांजे सिफ़ में न आहिनि। वाइज़ मुंहिंजो तमामु मुख़्तसर आहे, पंहिंजी मर्ज़ी सां। जे वधीक ॻाल्हायां त मूंखे झले त कोन सघंदा, पर पंहिंजी मर्ज़ी सां। हज़रत मौलाना सईद अहमद साहब जन भी पोयां वेठा आहिनि। इहो दुनिया जो दस्तूर आहे, अल्लाह जा इहे फ़ैसिला आहिनि। दुनिया में हिकिड़ा ईंदा, ॿिया वेंदा, हिकिड़ा रहंदा कुछ वक़्त जे लाइ, वरी रब उन्हनि खे घुराईंदो। ईअं नबी भी ईअं दुनिया में आया, वरी दुनिया में हलिया विया।
लेकिन बेहतरीन में बेहतरीन दुनिया की जिंदगी आखिरत वाली जिंदगी उन्हनि माण्हुनि जे हिस्से में आहे जंहिंजो क़ुरान दीन सां वास्तो आहे। मौत बरहक आहे, रस्ते ते बची सघे थो, स्टेट ते बची सघे थो। के माण्हू निमाज़ में ही किरनि था त आहिनि ई कोन, को ॿी रकात में वञे थो, को पहिरीं रकात में वञे थो, पर पोइ दिलि ठरी त पए थी न त हिकिड़े सुठे अमल में मसरूफ़ हुया, रब पाण ॾे घुरायोनि। असांजो मक़सद बि इहो ई आहे त दीन सां वास्तो हुजे, रब्त हुजे। पोइ रब जॾहिं बि घुराए असीं हाज़िर आहियूं, अल्लाह दीन खां परे न करे। ये जेके तव्हां आया हो अल्हम्दुलिल्लाह सब मुबारकनि जा लाइक़। हज़रत मौलाना सईद अहमद साहब जो वालिद साहब हूंदो हज़रत मौलाना ग़ुलाम रसूल साहब, वो जलसन में ईंदा। और दौर ही अञा ॿियो हो, वक़्त ही ॿियो हो, दौर ही ॿियो हो, निज़ाम ही ॿियो हो। हाणे भी अल्हम्दुलिल्लाह ज़मीन खाली ना है, मुल्क खाली ना है। रोज सालों साल जलसन में हजार हा आलिम तैयार थियन था, हजार हा मुफ्ती तैयार थियन था, कई हजार हाफिज और कारी साहब तैयार थियन था। ये क़यामत है इंशाअल्लाह कुरान बुधाइण वारा, कुरान पढ़ण वारा हूंदा ऐं कुरान बुधण वारा भी हूंदा। निज़ाम अल्लाह जो ही हमेशा रहण रब सही न ॾींदो आहे। जे नबियनि खे न ॾिनई त तूं मां केरु आहे। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओहद वारी जरी जंग लगी, साहबा तो सब होया। हुजूर जे लाइ फरमाइनि पिया त असां पहिरियों असांजी जान वञे, महबूब के आंगुर पत्थर भी न लगे, असां के तलवार तीर लगन, पर मुस्तफा दे भीतर भी न टपे। साहबा जी हुजूर से एडी मोहब्बत हुई। हजरत अब्दुल्ला साईं, हजरत जाबिर जो पी वालिद साहब फरमाए, पुट मां वञाए थो ओहद वारी जंग में, अल्लाह मूंखे शहादत ॾींदो, पर पुट ॻाल्हि ॿुध, भाइरड़ा भी अथी नंढा, भेनरूं भी अथी, इन्हनि जी पारत हुजे। मां त वञा थो, अल्लाह कंदो शहादत मिली वेंदी। ऐं थियो बि ईअं, वञण सां शहादत मिली वई। पर ये पुट नंढड़नि जी पारत हुजे, भेनरूं भी अथी, इन जी पारत हुजे। पीउ कुछ कर्जाई हो, जो पुट यो कर्ज पे लाहिण जी मेहनत कजाए। मां कर्जाई भी आहियां। इन्हीअ जंग में हजरत हमज़ो साईं अल्लाह तबारक व तआला हुन जो केड़ो मर्तबो कयो, जो मुंहिंजो मिठे मोहम्मद अरबी जो सगो चाचो दुश्मन जे साम्हूं बीहंदो, दिलेर भी हुयो, बहादुर हो। ऐं मके वारनि चवंदो, खबरदार अञा कलमो न पढ़ियो हुई, जे कलमो खणी न पढ़ियो त मज़हब में तव्हां सां गॾु ज़रूर आहियां, पर महबूब ते मां आंगुर रखण बि न ॾींदो। मुंहिंजो भाइटो आहे, यतीम आहे, पीउ भी यतीम, अम्मा भी यतीम, मां ये सम त बाबो आहियां, मां आंगुर रखण बि न ॾींदो, मां कोसी हवा बर्दाश्त न कंदो, मां गलत नजर से जे मुझे भाइटे ॾे तकींदव न त मुझो तलवार हथ में हूंदो, पोइ इहो ख्याल न रखंदोमांव त मज़हब हिकु आहे, मां मोहम्मद अरबी जो दुश्मन समझी मारींदो। एॾो हुन जो मज़बूत हुजूर सां मोहब्बत हुई। उन जी शहादत थी वई ओहद में। किथे बाबा? ओहद में शहादत थी वई। पर सिर्फ हजरत हमज़े साईं जी शहादत ना है, मुझे सोने के तो इतरा उन्होंने धक्का ज़ालिमन हया जख्मी कयूं, जो पान हेठाई में पया दिसे कोई न पियो। एकड़े ज़ालिम ऐलान कयो त जेको मोहम्मद इन्हनि जो वॾो आहे न, उन्हीं के मां कत्ल कयो। हालांकि कत्ल न क्यों ही, बकवास ऐलान जड़ी थियो तो सब सहाबा परेशान। बाबा मां तो थोड़ो निकरी वञा ऐं भजंदा अचनि माण्हू, मौली अली शेर के मारियो। हाली तव्हां तो यकीन कंदो न, यार अख खां निकरी वियो, मारियो ज़ालिमन। हे त अली शेर टको न लहे, मां तो उन मिट्टी के भी चुमी ॾिया, अखियुनि में विझां, जाते हुजूर से पंहिंजी जुती मुबारक मथो रखी हलिया वञनि। हू त काइनात जा नबी हा। छड़ो माण्हुनि में दुख न हो, मलाइकी परेशान।
हुजूर से जरी दुनिया में वजन पिया बीमार हा हजरत जिब्रील आयो वेठो मथे दो मो परते करे वेही रियो पान फरमाए जिब्रील सामो वेंदो ही अज हेड़ा वेठो आ ते सोना मा ताजी तकलीफ के बर्दाश्त नथो करे सका मुके खबर पई आ ता के रब घुराए थो आने ताजी जुदाई जे सदमे को मा मो हेड़े कियो आ ताजे चेहरे रे मा तके नथो सका जिब्रील केरो दुख होयो हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साइड में आ ऐलान तो मोहम्मद करीम के कत्ल मां कयो एकड़े जालिम चयो साहबा में परेशानी हजरत उमर से तलवार खणी बी रहो फरमाए अल्लाह जी जायो कसम घर न वेंदुम पाक मोहम्मद जो पल्लो वठी वेंदुम घर वञणो न आहे हजरत अली जा गोड़ा भी अली कोन पिया फरमाए अली केड़े मौसा घर वेंदे जे घर में मोहम्मद अरबी जी न्याणी फातिमा है आखिर होते वेंदुम तो पुछा कंदी अली हेड़ा तो मुझे बाबे सा वही हाणे अकेलो किया बाबे के कारे कई पो मां उनजी न्याणी के जवाब केड़ो ॾींदुम तेकर अली के घर वञणो न आहे वापस वञणो न आहे मारींदुम पान के माराईंदुम है काफरन के जन्म में पुजाईंदुम पान के माराईंदुम पर पने घर न वेंदुम जो मोहम्मद जी न्याणी पुछा कंदी त मां जवाब केड़ो ॾियां हजरत अली तलवार खणी ये भजंदो तो होते ते छड़नो काफर कंके नाहे साहबा सब बिगड़जी मैदान ते भी देर देर से हुजूर ते नजर हिकरे जी पई तो सबन के दिल में तो महबूब के शहीद क्यों पर अचानक एक साहबी खिलंदो भजंदो ड्रोड़ंदो आयो चेता मुबारक हुजन चे खैर मुबारक चे हाने मां मोहम्मद अरबी के दिसी आयो आ पर यार गाल बदो मुझे सोने के तकलीफ डाडी थी आ डाडा विड़ा मुझे महबूब सा हुजूर हेठ पैन भजंदा आया अली सब हजरत साहबा से भजंदा आया हुजूर ने वया फरमाया मुके आसे आसे मथे खणो मुखे उन धक्कन पासन में धक लगल इमाम लंबा के मथे खयो थो साहबा चंदा खुदा जी जायो कसम हाने काफन के छड़नो ना है मथे मुबारक रत मुबारक वांदी पईया सारे जिस्म रत मुबारक में भरियल पान के जरी सामो रखो फरमाए मुखे बुधायो मुनो चाचो हमजो काथे आ एकलो साबी डोड़ंदो आयो जैसे मां डिठो मां है आखिरी धन होयो वंजन वारो हो सही जख्मी डाडो हो हुजूर फरमाए वर बे भजंदो आयो जैसे मां डिठो मां तो शहीद आ सही सानोन शहीद आ मुझे से फरमायो मुखे जल्दी पुजायो मां चाचे जा थोरा लाए कोन तो सका जे पूरी जिंदगी मुते सान कन मां चाचे से जी जियारत क्या चाचे तो मां चेहरो दिसा पान जख्मी हालत में हजरत हमजे से जे मथो ची पान बिठाइन कुरान इं ना ओडा मंदो तावट वडी मेहनत से आयो रत वाहिंदे 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 नबी सहाबा अहल बैत करबला में रत वायो ये तरी कुरान सां पहुतो आ असा के जो मिलियो आ मुफ्त तो पोसा कदर पी जी कमाई के पुटो उडारींदो आ चो तो मेहनत बाबे जी आ पान पगर वाहे तो पो पतो पवंदो तो पैसो छा हुंदो आ मिल्कियत जो कदर किए करन और मदीने औरतुन के खबर पई तो मोहम्मद अरबी के शहीद क्यों बंदन जा बार जेके मारन के बच्चा डाडा प्यारा हुंदा खीर प्यार फिटी कयूं जेके थणन ते आ फिटी कयूं असा के बारन का वधिक महबूब जी जात आ पीमा का वधिक महबूब जी जात आ पने भाइरन का वधिक महबूब जी जात आ खजिन छड़ियों खणी मदीने जो तो हजरे वजन तू तो मोहम्मद अरबी जो पल्लो कंदा से दीन होयो या न होयो असा बनी ते विड़दा से बारे ते विड़दा से नमाजन ते नहीं दा से होटलन ते कड वेंदा से मस्जिद में ना इन मस्जिद में नमाज न पढ़दुम से मां कावड़ेला मस्जिद का जो कावड़ जीवे तो बुढ़ी मर पो कब्र में केड़ो मो खड़ी वींदी होटल हिकड़े ते गड चाय पियंदई
ओडो वेठो आ भाई तू मस्जिद में अचु ओडो नमाज पढ़ हेडो बियो आ मस्जिद त न छड़ना असानी कावड़ा है दीन में दुनिया जे करे वरदा दीन जे करे ना एकड़ी नौजवान छोकरी डोड़ंदी भजंदी पईया पुछा के साहबा खां बुधायो तो सही महबूब जे नाले मां बुधी आईया त मुझे महबूब के शहीद क्यों थो जे अम्मा महबूब तो ठीक ठाक ठीक है तकलीफ तो जरूर है पर जिंदा है बी खबर तो के बुधायूं चे बुधा चे तुझो पी शहीद थी चे मां बाबे जी पुछा नथी कया मां मिठे मोहम्मद अरबी जी पुछा थी क्या मां बाबे जे करे घर छड़े नथी अचा मोहम्मद अरबी जे करे इंदी पईया बाबू शहीदा तो परवाना है महबूब के कुछ न चे महबूब जिंदा है वरी डोड़न जगती आए वरी बे को पुछा के तो महबूब जो हाल बुधायो जे मां महबूब तो ठीक है पर गाल बुधो तो के खबर न पया चे ना तुझो बाल शहीद थी जे मुके बाजी परवाना है सदी आके मुझी खत्म थी वने मुके उनन जी गणती न मुके मोहम्मद अरबी जो फिक्र जे मोहम्मद अरबी ठीक है जे महबूब ठीक है तो बाज परवाना है अब्बे जी परवाना है वरी अक्ते जो वही और अल्लाह से महबूब जी तारीफ करने फरमाए तो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उस्वतुन हसना ए दुनिया वारो बे रस्तो ही न तो तरीको सोहणे में सोहणो मोहम्मद वारो तो सीरत मोहम्मद वारी तो मोहम्मद करीम जे कदमन ते हलंदो तो जन्नत जा मालिक बणजी वेंदव अगते वही वरी पुछा के एकड़े को हुजूर सही जो बुधायो छे हुजूर से ठीक है ने मुर्स तो वारो शहीद थियो छे मां मुर्स जे करे ना या मां महबूब जे करे आई पहुती पुछा के ऐन मोहम्मद मुझो महबूब का थिया चे मां बिल्कुल ठीक है चैना हे से जो मां पहुतिया अखिन सा दिसी पे वापस वीनम अखिन सा देखारियो हुजूर सामो मौजूद हुजूर के दिसी फरमा या रसूल अल्लाह थक लई विया दुख खत्म थी विया मुझे सोने बाबे परवाना है ए बाहर शहीद थी विया परवाना है मुर्स के शहादत मिली अल्लाह उनके जन्नत नी दो पर मुझे सोने तू जो सदमो वडो हो तू जो दुख वडो हो महबूबा हाँ जे तवा के अल्लाह सेहत दी है तसा के ये समझो तो कोई शहीद ना है कोई दुनिया में वही ना है दुनिया जा दुख सूर दूर थी वा मोहम्मद अरबी खुशा तो जान खुशा नारे तकबीर शान मुस्तफा अजमत मुस्तफा मकाम मुस्तफा किरदार मुस्तफा नारे तकबीर वाइज में क्या दो पर तवज्जो है नहीं आ मैं कैसा है कब्र ते वे हम इन्हीं करे मां अगते हली न तो सगा अल्लाह मुझे कलमात के कबूल फरमाए वमा अलैना इल्लल बलाग।